अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भलीकार मया गजाला अबरो माया फरहा औरंगजेब सब खां पहिरियों हिकु नज़र हेडलाइंस ते। में पाकिस्तान जे बोन मुतासरनि लाइ 10 अरब 57 करोड़ डॉलर इमदाद जो ऐलान। इस्लामी तरक्याती बैंक 4.2 अरब डॉलर्स इमदाद जो ऐलान करे छॾियो। चीन 10 करोड़ डॉलर्स, यूरोपीय यूनियन 93 मिलियन डॉलर्स, जापान 77 मिलियन डॉलर्स, फ्रांस 10 मिलियन डॉलर्स ऐं जर्मनी पारां 89 मिलियन यूरो ॾियण जो ऐलान। आलमी बैंक तरफ़ां बि बोन मुतासरनि जी बहाली लाइ 2 अरब डॉलर ॾियण जो वाइदो कयो वियो। अमेरिका पाकिस्तान जे बोन मुतासरनि लाइ 100 मिलियन डॉलर फ़राहम कंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ आलमी बिरादरी के बोन मुतासरनि जी बहाली लाइ 16 अरब 30 करोड़ डॉलर जी इमदाद जी अपील करे छॾी। संदसि चवणु आहे त ॿोॾि सबबि पाकिस्तान में वॾे पैमाने ते तबाही आई। ॿोॾि सबबि थियल नुक़सान जो काथो 30 अरब डॉलर्स खां वधीक आहे। ॿोॾि मुतासरनि जी बहाली ऐं नए सिर दावत लाइ फ्रेमवर्क तयारु करे वरितो आहे। मुतासरनि खे ॿीहर बहाल करे खेनि सुठो मुस्तक़बिल फ़राहम कयो वेंदो। गॾियल क़ौमुनि जे सेक्रेटरी जनरल पारां आलमी बिरादरीअ खे पाकिस्तान जे बोन मुतासरनि जी बहाली लाइ 16 अरब 30 करोड़ डॉलर जी इमदाद जी अपील। पाकिस्तान में वॾी सीड़पकारी करण जो बि मुतालबो। एंटोनियो गुतेरेस चयो आहे त पाकिस्तान जे बोन मुतासर इलाइक़नि में नए सिर तामीर लाइ हंगामी बुनियादनि ते क़दम खणण जी ज़रूरत आहे। बोन मुतासर इलाइक़नि में माण्हुनि जो हाल ॾिसी संदसि दिलि टुटी पई, पर ॾुखियुनि हालतुनि खां पोइ बि पाकिस्तानी अवाम जो जज़्बो ॾिसी हू हैरान थियो। पाकिस्तान में ॿोॾि सबबि 30 करोड़ 30 लखनि खां वधीक माण्हू मुतासिर थिया। ॿोॾि जी तबाहकारियुनि जो काथो तमामु वॾो आहे। ॿोॾि जे 5 महीननि खां पोइ बि केतिरनि ई इलाइक़नि में पाणी बीठल आहे। ॿोॾि सबबि मुतासिर थियल इलाइक़नि में नए सिर दावत लाइ क़दम खयां पिया वञनि। परॾेही मामलनि वारे वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी जे जिनेवा में आलमी कॉन्फ्रेंस खे ख़िताब। संदसि चवणु आहे त मुतासिर इलाइक़नि में नए सिर दावत जे लाइ ईंदड़ केतिरनि ई सालनि ताईं ख़ातिर ख़्वाह मदद जी ज़रूरत हूंदी। पाकिस्तान में ॿोॾि सबबि सभ खां वधीक सिंध सूबो मुतासिर थियो। सिंध जे माण्हुनि सां यकजहती करण ते आलमी बिरादरीअ जो थोराइतो आहियां। 1.5 करोड़ माण्हुनि खे इमदाद जी ज़रूरत आहे। सिंध सरकार ॿोॾि मुतासिरनि जी बहाली लाइ पुरआज़्म आहे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो जेनेवा में आलमी कॉन्फ्रेंस खे ख़िताब। संदसि चवणु आहे त उमीद त आलमी बिरादरी ॿोॾि मुतासिरनि जी मदद जारी रखंदी।